साईं कंवरराम मिशन त अलॻि पंहिंजी ठाही वई आहे। साईं साधराम साहिब जिन जो विहांउ थियो हिन बंदे खे घोट पी बणायो। साईं गेलाराम विक्रमलाल जो बीठो। साईं जन पहिरियों भेरो हेॾे आया। इहा ॻाल्हि ॾाढी ॿुधाइण जहिड़ी आहे। साईं मूंखे ॿुधाइनि था साधराम साहिब, साईं मूंखे चयो रूप जो फ़ोन आयो आहे। इहा ॻाल्हि असां रमेश रहे थो, जंहिंखे 13 महीना आए थिया आहिनि पाकिस्तान खां, सॻड़ो रहे पिया शेवा में हिते श्री राम, 13 महीना थी विया अथसि। छा थो चए, हे उनजी स्पष्ट पियो करे। चए साईं चयो रूप जो फ़ोन आयो आहे त हिकिड़ो ग़रीब कन्या जे कार्ज लाइ आयो, छो जो जंहिं ॾींहुं विहांउ थियो गोली लॻी वई। 8 ॾींहं अम्मा जी समाधि रखी माता साहिब, साईं गेलाराम, भाई साईं साधराम साहिब। आर्तवार ॾींहुं रहिया। 12 ॾींहं मूंखे ॿिन्ही घरनि मां घुमाए, ॿिन्ही पलंगनि ते विहाए। साईं जन पोस में हूंदा 12 खां पोइ। पर उहो जेको ॾाजो सॼो मिलियल हो, उहो जेको न्याणी जे कार्ज लाइ आयो, उहो पलंग, उहा AC, उहा कबट, जेकी कुझु मिलियल हो पूरे जो पूरो उहो उन्हनि खे ॾिवाए। हे चई रूप मां ॾे फ़ोन कयो आहे, पाण तॾो विछाए करके उन कमरे में सुम्हियो। त मां चई फ़ोन ते चयोमांसि अड़े रूप, इहा ई तोखे ख़बर ॿुधाइणी हुई। अड़े उन महिल सखर मां टपड़ घुराए करके लॻाए करके पोइ पलंग ते सुम्हाए पोइ मां ॾे फ़ोन करियां कि न इहो त फ़ोन करे त हीअ ॾिनई, इहा का वॾी ॻाल्हि थी वई। साईं जी ॿुधी माना ॾियण जे महत्व खे कुझु न ॾिठो, हूअ ॿुधाए न। त उहा हाणे रमेश पियो चए साईं उन पलंग जे कढण जे लाइ उहो दरवाज़ा भञणा पिया। हा पलंग बिटो थियल हो, उहो कीअं निकिरे, उहो त अंदरि ढकणनि ठाहियो। त ॻाल्हि पियो करे भितियूं भञणियूं पयूं। उहो साईं जन बसि जीअं जे कढियो त उहो सभु जो सभु टपड़ कढाए, उहा भितियूं बि भञाए करके, उहे दरवाज़ा बि भञाए करके पलंग ऐं सभु जो सभु टपड़ कढाए उन ग़रीब खे ॾेई छॾिया। हल्की ॻाल्हि आहे। ईअं राजा न सॾबान बेटा, ईअं हुकुम न हलंदा आहिनि। त्याग अचे जीवन में।